शाह लतीफ़ जी शाइरी सुरसरी राग दास्तान ॿियो। जेकी मंझि जहान सो तारी तॻे तुंहिंजे लुत्फ़ जी लतीफ़ चए तो वटि कमी कान अदल छुटा आऊं न को फेरो कजे फज़ल। हिन बैत में छा फरमाए थो जहान में जेकी कुझु आहे सो तारी तारी माना आसरे तुंहिंजे आसरे ते तॻे पियो या मौजूदु आहे या ज़िंदा आहे। जेकी मंझि जहान सो तारी तॻे तुंहिंजे लुत्फ़ जी लतीफ़ चए तो वटि कमी कान। लुत्फ़ माना बाज करम तो वटि उन जी बाज जी करम जी कंहिं क़िस्म जी का बि खोट कान्हे। लुत्फ़ जी लतीफ़ चए तो वटि कमी कान अदल छुटा आउन को फेरो कुझु फज़ल जो माना चए थो मूं वटि अदल जंहिं ॾींहुं थियो इंसाफ़ थियो जंहिं ॾींहुं छुटकारे जो ॾींहुं आयो त मुंहिंजो जेको हाल आहे उहो इहो त कंहिं क़िस्म जो को बि इम्कान कोन्हे त मूंखे को छुटकारो मिली सघे। पर जंहिं वक़्तु तुंहिंजो जेको फज़ल आहे ऐं जेको करम आहे उन जो फेरो आयो त इहे सभु शयूं मुमकिन बणिजी सघंदियूं ऐं मुमकिन बणिजी वेंदियूं। उन खां पोइ थारी राति सुभाणे जागी जिन यादि कयो उन जी अब्दुल लतीफ़ चए मिटी लधो मान कोड़े कन सलाम अॻु जो उनजी माना सारी राति सुभाणे सॼी राति जिन जागी अलाह ताला जी इबादत कई अलाह ताला खे यादि कयो अलाह ताला लाइ फ़िकिर कयो सारी राति सुभाणे जागी जिन यादि कयो उन जी अब्दुल लतीफ़ चए मिटी लधो मान माना उन्हनि जी मिटी जेके मुंहुं खां पोइ त उहो बि एतिरो थी मान लहे जो कोड़े कन सलाम जो किरोड़े माण्हू अचो सलाम था पेश कनि किथे आॻु अचो उनजी माना जिते उहे मौजूदु आहिनि उन जॻह ते अचो किरोड़े माण्हू सलामियूं था पेश कनि। उन खां पोइ सेवा कर समूंड जी जिते जर वहे थो जाल सैं वहन सीर में माणिक मोती लाल जे मासो मिड़ी माल त पूॼारा पुर थी। हिन बैत में छा असांजो मक़सदु आहे जीअं त हीउ सुर जेको आहे सुरसरी राग जंहिंजो वास्तो समुंड सां आहे ऐं समुंड वणजारनि सां आहे त चए थो समुंड में घिड़ समुंड में वञु हू सेवा जी माना पूॼा करणु आहे पर मक़सदु इहो आहे त समुंड में घिड़ वञु उते कारोबार करनि त उते तोखे जेको हासिलु करिणो आहे उते तूं हासिलु कर। सेवा कर समूंड जी जिते जर वहे थो जाल चए जिते तमामु घणो जर माना पाणी तमामु घणे वॾे तइदाद में वहे थो सैं वहन सीर में माणिक मोती लाल माना उन विच समुंड में छा था वहनि माणिक मोती हिकिड़ो कोन थो वहे हिकिड़ो माणिक मोती मौजूदु कोन्हे पर उते सैं वहन सीर में माणिक मोती लाल जे मासो मिड़ी माल त पूॼारा पुर थी माना उन एॾी जेके मिल्कियतूं समुंड में मौजूदु आहिनि उन में जेकॾहिं तोखे ज़रड़ो बि मिली वियो त पूॼारा पुर थिए त ए पूॼा कंदड़ या जेको कारोबार कंदड़ तूं पुर थी वेंदे पुर थियण जो मतिलबु आहे भरिजी वञणु पर भरिजी वञण सां गॾोगॾु उन में ख़ुशी जो अहसासु मौजूदु हुजे उनखे असीं चऊं था पुर थिया। उन खां पोइ से पूॼारा पुर थिया समुंड सेवियो जिन आंताऊं अमीक मां जूते जवाहिरनि लधाऊं लतीफ़ चे लालू मां लहरनि कान्हे क़ीमतनि मुल महांगो। हिन बैत में छा साईं फरमाए थो त जेके समुंड में खेॾिया से पूॼारा पुर थिया समुंड में सभु कुझु करे आया से पूॼारा पुर थिया समुंड सेवियो जिन जिन समुंड खे सेवियो से पूॼारा पुर थी आया। आंदाऊं अमीक माना गहरो समुंड गहरे समुंड मां छा आंदाऊं आंदाऊं अमीक मां जूते जवाहिर माना जवाहिर त आंदाऊं पर जवाहिर हिकिड़ो न जूते जवाहिर जूते माना ढिग जवाहिरनि जा आंदो पाण सां गॾु तमामु घणे वॾे तइदाद में लधाऊं लतीफ़ चे लालू मां लहरनि ऐं उन लहरुनि मां छा लधऊं लालू लालू माना ओड़ो माणिक मोती जेको तमामु घणो वॾो क़ीमती आहे जंहिंजो को बि मुल्ह कोन्हे ऐं इन करे ई चए थो कान्हे क़ीमत तन मुल्ह महांगो उनजी क़ीमत एतिरी त आहे जो कंहिंजे ॾियण जे वस जी ॻाल्हि न आहे। उन खां पोइ छा ताईं फरमाए थो सेवियो जिन सुभान वीर न विढ़े तिनसी सेवियो जिन सुभान वीर न विढ़े तिनसी तोबह जे तासीर सी तरी विया तूफ़ान ॾेई तवकल तकियो आर लंघिया आसान कामिल कश्ती बान विच में गॾियनि वारो। हिन बैत में छा साईं फरमाए थो त जेके समुंड में घिड़िया आहिनि ऐं घिड़िया आहिनि कारोबार लाइ वञनि पिया ऐं उन्हनि वञण सां गॾोगॾु अलाह ताला जी इबादत बि कंदा वञनि उन जी सेवा बि कंदा वञनि उन जी साराह बि कंदा वञनि उनखे यादि बि कंदा वञनि सेवियो जिन सुभान वीर न विढ़े तिनसी तंहिंमें जेके समुंड जूं वॾियूं वॾियूं वीरूं आहिनि उनखे कंहिं क़िस्म जो को बि नुक़सानु पहुचाइण जो अंदेशो कोन्हे छो जो उहे अलाह ताला ते यकीन रखी उन में घिड़िया आहिनि। तो भय जे तासीर सी तरी विया तूफ़ान वरी जंहिं वक़्त में आम तरह पंहिंजी ज़िंदगी में छा हूंदो आहे जंहिं वक़्त में कंहिं क़िस्म जो को ख़ौफ़ डपु या ख़तरो हूंदो आहे त असां इंसान जी हिकिड़ी कुदरती ठहियलु आहे त असां तोबह कंदा आहियूं त हिन में बि इहो थो चए त जंहिं वक़्त ते वॾा तूफ़ान आया आहिनि त हुननि तोबह जो विर्द कयो तोबह जे तासीर सी तरी विया तूफ़ान ॾेई तवकल तकियो आर लंघिया आसान ऐं पोइ आर माना वॾा पाणी या ख़तरनाक वहकरा
उहो जेके ख़तरनाक वाक़िरा हुआ उहो तवक्कल जो तकियो रखी उहो पार करे उकिरी विया। कामिल कश्तीबान विच में गॾनि वाहिरो, ऐं पोइ आख़िरकार हुनखे कामिल कश्तीबान मिली वियो। कश्तीबान जेको मोलिम हो, सूंहं हो, उहो हुनखे रस्ते में मिली वियो, ऐं विच में गॾनि वाहरू, ऐं उहो हुननि जो वाहरू बणिजी पइजो, धणी बणिजी पहुतो ऐं हुननि खे पंहिंजी मंज़िल ते पहुचाईं। थैंक यू।